अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम व बिही नस्तईन अम्मा बाद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कमा यंबगी लिर्रजुलि अन यहतम बिसिफातिम मन यख्तारु लिज़्ज़वाज कज़ालिक यंबगी लिलमरअति व औलियाइहा अल इहतिमामु बिसिफातिम मन तख्तारुहु लिज़ालिका फला ततज़व्वजु इल्ला रजुलन दय्यिनन अफ़ीफ़न हुस्नल अख़लाक़ फ़अन रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन निकाहु रिक्कुन फ़इज़ा अनका अहदुकुम वलीदतन फ़क़तहरक्का फ़लयंज़ुर अहदुकुम लिमन युरिक्का करीमतहु फ़लयंज़ुर अहदुकुम लिमन युरिक्का करीमतहु। मसलो नंबर 2 निकाह जो जीअं मर्द जे लाइ हुयो लाज़मी त जंहिं औरत सां शादी करे उन मंझि उन्हनि सिफ़ात जो ख़्यालु रखे, यानी उहा दीनदार हुजे, पाक दामन हुजे, उनजो ख़ानदान नस्ल ऐं उहो साहिब अख़लाक़ हुजे। सो सैयद फरमाइनि था कमा यंबगी लिर्रजुलि अन यहतम बिसिफ़ातिन मन यख्तारुहा लिज़्ज़वाज कज़ालिक यंबगी लिलमरअति व औलियाइहा अल इहतिमामु बिसिफ़ातिन मन तख्तारु लिज़ालिक। वो उन औरत में उन्हनि सिफ़ात जो एहतमाम करे आज शादी करण जे लाइ। सो साईं फरमाइनि था कज़ालिक यंबगी लिलमरअति व औलियाइहा, अहिड़े तरीक़े सां घरवारी यानी औरत बि जॾहिं शादी करे थी कंहिं मर्द सां उनखे पंहिंजे निकाह जे लाइ क़बूल करे थी, उनखे पंहिंजी ज़िंदगी जो साथी बणाए थी, त उन जे लाइ बि लाज़मी आहे ऐं उन जे वली जे लाइ ॿ सूरतूं। हिकु मरतबा हिकु औरत जेका पंहिंजे अख़्तियार सां शादी करे सघी, ॿिए मरतबा उहा पंहिंजे वली जे मातहत शादी कंदी, जीअं किताब निकाह में अॻियां उनजी तफ़सील बयानु थींदी। त उन औरत जे लाइ ऐं उन जे वलिन जे लाइ लाज़मी आहे कहिड़ी ॻाल्हि लाज़मी आहे? अल इहतिमामु बिसिफ़ातिन, अल इहतिमाम बिसिफ़ातिन, उन्हनि सिफ़ातनि जो एहतमाम कनि। मई यख्तारुहु लिज़ालिक, जंहिं मर्द खे उन ख़ातून जे लाइ उन औरत जे लाइ जेको सो उहे इख़्तियार कनि था, यानी जंहिं मर्द सां उन पंहिंजी न्याणी जी उन सां शादी कराइनि था, उन मंझि उन्हनि सिफ़ातुनि जो एहतमाम कनि, यानी उहो दीनदार हुजे, साहिब अख़लाक़ हुजे। फला ततज़व्वजु इल्ला रजुलन दय्यिनन अफ़ीफ़न हुस्नल अख़लाक़, सैयद ख़ुद फरमाए रहिया आहिनि त उहे उन पंहिंजी न्याणी जी सिवाय उन शख़्स सां शादी कराइनि जेको दीनदार हुजे, जेको साहिब अख़लाक़ हुजे, यानी मुतदय्यन हुजे, दीनदार हुजे। फ़अन रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बस रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा मशहूर मारूफ़ हदीस आहे। सैयद हिते ज़िक्र करे रहिया आहिनि अन निकाहु रिक्कुन, निकाह छा आहे? ग़ुलामी आहे। फ़इज़ा अनका अहदुकुम वलीदतन, जॾहिं तव्हां मञा को पंहिंजी न्याणी जी कंहिं सां शादी कराए थो जे मर्द सां, ॼण त उहो उनखे उनजी ग़ुलामी में ॾिए थो। फ़लयंज़ुर अहदुकुम, बस इन जे लाइ तव्हांजे लाइ लाज़मी आहे जेको तव्हां मञा लिमन युरिक्का करीमतहु, जेको तव्हां मञा पंहिंजी न्याणी जी कंहिं मर्द सां शादी कराए थो उन मंझि उन्हनि सिफ़ात जो ख़्यालु रखे। व अन सादिक़ अलैहिस्सलाम, अहिड़े तरीक़े सां इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम का रिवायत है, मन ज़व्वज करीमतहु मन शारबल ख़म्र, त जेको शख़्स पंहिंजी न्याणी करीमा यानी पंहिंजी पाक दामन साहिब अख़लाक़ मुतदय्यना दीनदार न्याणी जी कंहिं शराबी सां शादी कराए, फ़क़त कत रहमहा, ॼण त उन सां कत रहमी कई, पंहिंजा हर यानी रिश्ता नाता टोड़े छॾियईं जेके हुन सां हुया, छो जो हुन सां ज़ुल्म जो कयईं। हिकु शराबी, हिकु ज़ानी, हिकु गैर मुतदय्यन शख़्स सां जेको सो पंहिंजी न्याणी जी शादी कराई। व अन रिज़ा अलैहिस्सलातु वस्सलाम फ़ी जवाब मन कतब इलैहि, अहिड़े तरीक़े सां इमाम रिज़ा अलैहिस्सलातु वस्सलाम खां रिवायत में हिकु औरत मौला खे ख़त लिखियो, हुनजे जवाब में जेको मौला इरशाद फरमायो, जवाब जेको सो लिखी करे मोकिलियो। फ़ी जवाब मन कतब इलैहि, जंहिं उन जे जवाब में जंहिं मौला खां हीउ मसइलो पुछण जे लाइ जेको सो हीउ ख़त मोकिलियो मौला जी बारगाह में, त इन ली कराबतन कद ख़तब इलैया, हिकु मुंहिंजो रिश्तेदार आहे जंहिं यानी मूंसां शादी करण जे लाइ जेको सो पैगाम मोकिलियो आहे। वफ़ी ख़ुल्क़ ई सून, ऐं हुनजो अख़लाक़ जेको सो बुरो, हुनजे ख़ुल्क़ में जेका सभु यानी बदकिरदारी आहे, उहो अख़लाक़ जो भलो न आहे, यानी गैर मुतदय्यन आहे। ला तज़व्वजहु इन कान सय्यअल ख़ुल्क़, तूं उन औरत खे मौला फरमायो लिखी करे इहो जवाबु मोकिलियो त तूं उन मर्द सां शादी न कर अगरि जेकॾहिं हू यानी ख़ुल्क़ में बुरो आहे, यानी उहो गैर मुतदय्यन शख़्स आहे, बद अख़लाक़ शख़्स आहे। ऐं मसलो नंबर 3, युस्तहबु इंद इरादत तज़वीज सलात रकअतैन व दुआ बिल मासूर व हुव, त मुस्तहब आहे जॾहिं को मर्द
वो 2 रकातूं नमाज़ पढ़े ऐं दुआए मासूर ही पढ़े, यानी उहा दुआ जेका इमाम मसूद सलातो सलाम खां मनक़ूल थियल आहे, दुआए मासूर पढ़े। उहा दुआ ही आहे, अल्लाहुम्मा इन्नी उरीदु अन अतज़व्वज, ए मुंहिंजा पालनहार आऊं शादी करण जो इरादो रखां थो। फ़क़द्दिर ली मिनन निसाए अहफ़िहुन्न फ़र्जन, तूं मुंहिंजे मुक़दर में पाक दामन औरत खे करार ॾे, यानी जेका पाक दामन हुजे। व अहफ़िज़हुन्न ली फ़ी नफ़्सिहा व फ़ी माली, ऐं उनखे पंहिंजे पाण पंहिंजी नफ़्स में ऐं मुंहिंजे माल जे लाइ मुंहिंजे माल में बि उनखे मुंहिंजो मुहफ़िज़ करार ॾे। व औसे हुन रिज़्क़, ने उनखे वसी रिज़्क़ जो बाइस करार ॾे। व अज़मिहुन्न बरकतन, उनखे मुंहिंजे लाइ अज़ीम बरकत जो बाइस करार ॾे। या जेका दुआ मनक़ूल थियल या दुआ मासूर उहो पढ़े, यानी शादी करण खां पहिरीं जॾहिं उहो पुख़्तो इरादो रखे। वयुस्तहब्बुल इशादु अलल अक़्दि वल ऐलान बिही वल ख़ुतबतु अमामहु। अहिड़े तरीक़े सां सैयद फरमाइनि था, मुस्तहब आहे त अक़द जे लाइ गवाह जो बंदोबस्तु करणु ऐं निकाह जो ऐलान करणु, यानी कार्ड वग़ैरह। वल ख़ुतबतु अमामहु, ऐं निकाह जो ख़ुतबो पढ़णु, इहे सभु जेका आहिनि मुस्तहब आहिनि। व अकमलहा मा इज्तमल अल तहमीद व सलात अला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वल अइम्मत अल मासूमीन अलैहिमुस्सलाम, ऐं उहो जेको अहिड़ो ख़ुतबो जेको मुकमल थिए, मुश्तमल हुजे अल्लाह तबारक ताला जी, यानी हम्दो सना थिए, ऐं नबी करीम मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद ऐं सलाम थिए। व शहादत ऐं ॿिनि गवाहिनि ते। वल वसियत बि तक़वा ऐं परहेज़गारी जी वसियत व दुआ लिज़ौजैन, ऐं घर यानी शोहर ऐं उन घरवारी जी दुआ ते उहो ख़ुतबो जेको सो निकाह जो आहे मुश्तमिल हुजे, मुकमल हुजे। इहो मुस्तहब आहे, वाजिब न आहे। व युज्ज़ा अल्हम्दुलिल्लाह व सलातो मुहम्मद व अलैहि, सैयद फरमाइनि था इहो बि काफ़ी सम्झो वेंदो त फ़क़ति ही पढ़ियो वञे त अल्हम्दुलिल्लाह व सलातो अला मुहम्मदिन व आलिहि अलैहिस्सलाम, तमामु तारीफ़ ख़लक़नार जे लाइ, ऐं वसलातो अला मुहम्मद व आलिहि, ऐं दुरूद ऐं सलाम हुजनि उनजे प्यारे हबीब मुहम्मद मुस्तफ़ा जी हालत। व युकरहु ईकाउल अक़्दि वल कमरो फ़ी बुर्जिल अक़रबे, जॾहिं चंड बुर्ज अकरम में हुजे उन वक़्तु अक़द करणु मकरूह आहे। सैयद फरमाइनि था अक़द करणु मकरूह ॿिनि सूरत में। अॻी सूरत आहे व ईकाउ फ़ी महाकी शहर, ऐं यानी महीने जा आख़िरी ॾियारा हुजनि उन्हनि में बि निकाह करणु, अक़द करणु, शादी करणु छा आहे, मकरूह आहे। बुर्जुल अक़रब इन जी जेका तफ़सील इंशाअल्लाह असां अॻे दर्स में बयानु कंदासीं। अॼु असां ही 3 मसइला जेको सो बयानु कया, ऐं इंशाअल्लाह सुभाणे मसइलो नंबर 4, मसइलो नंबर 5 ऐं मसइलो नंबर 6 कंदासीं। वस्सलाम वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।